Dorando, Zindu dorando, Jugu Jugu Jia dorando, Sindhu Burandi. Sindhu te tharo, he chor canal, Sindhu kapai de, Karyao kapai de, Sindhu supai, Tozal marai, Alanat de, Sindhu supai. नाज़िन शिकारपुर वासिन सिंधु दरिया मां निकिरंदड़ चोर केनालनि खे मुकमल तौर रद्द करे छॾियो आहे। उन सिलसिले में राशिद मारफाणी ख़बर खां आगाह कयो आहे त सिंध साफ़ी इतिहाद ज़िले शिकारपुर जे सॾ ते तकरारी केनालनि ख़िलाफ़ सीनियर साफ़ी जावेद राउजो जी अॻवाणी में जहाज़ चौक खां लखीदर घंटाघर चौक ताईं एहतिजाजी मार्च करे सिंधु ते धाड़ो ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। एहतिजाजी मार्च में साफ़िन जसम जसकम पीपी शहीद भुट्टो JUI क़ौमी अवामी तहरीक PTI यूथ अॻवाणनि शिकारपुर बचायो तहरीक सिंध प्रोफेसर्स एंड लेक्चरर्स एसोसिएशन वकीलनि ऐं शागिर्दनि समेत सिविल सोसाइटी जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते मार्च खे ख़िताब कंदे अॻवाणनि जावेद राउजो, सुल्तान रिंद मियां ज़फ़र अलवी, एडवोकेट ज़फ़र अली चन्ना, इमरान मंगी, कामरेड असद सुमरो, सईद सुमरो, अब्दुल समी बलाली, अनवर सुमरो, नसीम बुखारी, आदिल जान शेख, नादिर बलोच, हुमेर चांडियो, अमजद खान बलोच, मौलवी अब्दुल फताह महर, मौलाना मुश्ताक सांदड़ो, सैयद सिराज शाह ऐं ॿियनि चयो त सिंधु असां ईंदड़ नसलनि जो जियापो आहे, जेको न रहियो त असां बि न रही सघंदासीं। हुननि चयो त सिंध में अॻेई काफ़ी हद ताईं पाणी जी खोट आहे। मथां वरी ही चोर गैर क़ानूनी केनाल ॾे वेतर सिंधु दरिया खे सुकाइण जी मुनज़म साज़िश कई वई आहे त जीअं सिंध जो माण्हू अञा बि वधीक मफ़लूज थिए, जेको असां थियण कोन ॾींदासीं। हुननि चयो त मुल्क जो सदर सिंधी हूंदे बि पंजाब खे ख़ुशि करण लाइ केनालनि वारे मनसूबे ते सही करे तारीख़ में पाण खे गद्दार ऐं ख्वार लिखारायो आहे, छो त असां सिंध जा गैरतमंद पुट सिंध जे वारसीअ मालिकी ख़ातिर कॾहिं बि ख़ामोश न वेहंदासीं। हुननि चयो त ज़रदारी टोले सिंधी क़ौम खे पंहिंजे दरिया जी मालिकी करण लाइ हिकु ॾिसी हाणे वरी यूटर्न वरितो आहे ऐं सिंध असेंबली मां केनालनि खे रद्द करण वारो ठहिराउ पास कराए इहो साबित करण जी कोशिश में आहिनि त असां सिंधी क़ौम खे बेवकूफ़ बणाईंदासीं। पर सिंध जो बच्चो ऐं हर गैरतमंद सिंधी ज़रदारी टोले जे मकरू चेहरे खे सुञाणे चुको आहे। तंहिं करे तकरारी केनालनि वारो फ़ैसिलो वापसि न वरितो त एहतिजाजी तहरीकनि जो रुख़ इस्लामाबाद तरफ़ हूंदो। अॻवाणनि जो वधीक चवणु हो त सिंध जा माण्हू पाणी जो वारो कंहिंखे नथा ॾियनि, पोइ अहिड़ी सूरत में इहे पाणी ते धाड़ो कीअं बर्दाश्त कंदा, छो त पंजाब जे चोलिस्तान खे आबाद करण लाइ सिंध जूं करोड़े एकड़ ज़मीनूं गैर आबाद करण लाइ अहिड़ा तकरारी केनाल ॾिया पिया वञनि। हुननि चीफ ऑफ आर्मी, सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान ऐं ॿियनि खां मुतालबो कयो त सिंधु दरिया मां को बि केनाल क़बूल न कंदासीं। तंहिं करे समूरनि चोर केनालनि जा मनसूबा रद्द करे सिंधी क़ौम मां बेचैनी ख़तमु कई वञे। एहतिजाजी मार्च में इस्लामुद्दीन लहर, इरशाद आदर्श शेख, वहीद बिरोई, जुल्फ़कार मक्सी, दीदार बलोच, फ़हद शहजाद सोलंगी, अली कुरैशी, उमेर कुरैशी, रवि कुमार, नवीद दल, आगा कुर्बान तरीन, एडवोकेट इमरान जतोई, बाबुल कोरेजो, कुर्बान शर, देशी राहिल, सुलेमान सुमरो, प्रोफेसर शिराज अली सुमरो, प्रोफेसर कामरान शेख, खालिद हुसैन वसीर, प्रोफेसर मोहम्मद पुनल सुमरो, गुलाम शबीर बुढ़ड़ो, मोहम्मद असहाक भट्टी, प्रोफेसर राजा आफ्ताब अहमद भुट्टो, इखलाक शर, वाजिद जतोई, भागचंद वलीचा, बशीर शर, तेब इनकलाबी ऐं अली खान शर समेत वॾे अंग में शहरनि शिरकत करे केनालनि वारे मनसूबे खे रद्द करण जो मुतालबो कयो।